जी कह रहा हूँ साईं जान मोहम्मद ख़ासि केली जेको मुंहिंजो भाउ आहे मूंखां वॾो आहे। जी जी उहो 4 बजे तक़रीबन ॾींहं जो मुंहिंजे भाउ सां झेड़ो कयूं मरी कुझु गुप्ती। जी जी मुंहिंजे भाउ खे धक हणी ॿांह भञी छॾियऊंसि जी ऐं ज़ख़्मी हालत तमामु हुनजी अहिड़ी हालत ख़राबु थी वई। उन हालत ख़राब में पंहिंजे भाउ खे घर खणी आयुसि। जी उन खां पोइ मरी गुप्ती मुंहिंजे भाउ खे चयो त भईया तूं जंहिं ज़मीन में वेठो आहीं उहा ज़मीन ख़ाली कर। जी जी मुंहिंजे भाउ हुननि खे चयो बाबा उहा ज़मीन असांजी पंहिंजी आहे जी जी ऐं जीअल ख़ासि केली जेको आहे उन जी ज़मीन आहे उहो असांजो चाचो आहे। जी असांजी पंहिंजी ज़मीन आहे खाते वारी। जी जी बहरहाल हुन चयो जे इहा ज़मीन तूं हींअर न ख़ाली कंदे त तोखे राति जो जी असीं वरी बि ॾिसंदासीं। अच्छा त असां ॿई ॿाहिरि जो वेठा हुआसीं। तक़रीबन राति जो 10 जो टाइम हो जी जी त 2 वीगो गाॾियूं आयूं अछे कलर में जी जंहिंमें तक़रीबन 10-12 माण्हू लथा ऐं लहण सां फेरी शुरू कयूं। जी कुझु असांजे ॿकरी खे को नुक़सानु थियो। दीवार में घर जी दीवार में गोलियूं लॻियूं जी जी त मुंहिंजो भाउ उथी हुननि खे जो साम्हूं थियो जी त बसि हुनखे ॿी देरी कोन कयूं खणी गाॾीअ में हयूंसि। जी जी बसि पोइ मूं त घोड़ा घणी कई पर मुंहिंजो भाउ मूंखां हू खणी अगवा करे विया हलिया। हाणे ख़बर न आहे त हुनखे मारे छॾियऊं या ज़िंदा आहे उहा अलाह ॼाणे छा आहे। अलाह साईं ख़ैर करे। पर असांजी जेका ख़ासि केली बिरादर आहे उन्हनि जी महिरबानी जीअं इब्राहिम ख़ासि केली वाक़िए सां पहुतो असां वटि जी जी जेको हींअर बि असां वटि वेठो मौजूदु जी ऐं ॿी संगत। पर हाणे असांजा दोस्तनि जीअं असांजो भाउ आहे न्याज़ सराई जी जी उनखे बि अपील कंदासीं असीं त असीं बि तुंहिंजा माइट आहियूं तुंहिंजा पंहिंजा आहियूं जी जी ऐं असां सां जेका बि पुॼी सघे सा असां पंहिंजो माइट असांजी हेल्प करे। जी महिरबानी।